ॿुधाईंदा हलूं त हर साल जीअं सकाफ़ती मेलो फ़क़ीर मियांदार सैलानी जे कोर ते रचायो वेंदो आहे, अहिड़े वाल सां अॼु बि हिकिड़ी ख़ूबसूरत कचहरी मुनक़द कई आहे फ़क़ीर मियांदार सैलानी तरफ़ां। वधीक हिन कचहरी में मौजूदु आहे हिते आयल जेके महिमान आहिनि, सुघड़ आहिनि ऐं जेके सूफ़ी फ़नकार आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त उहे सकाफ़त बाबति कहिड़ा वीचार आहिनि। हिननि कखनि जो मालिक त मुंहिंजो रब पाक आहे, पर हिन धरती सां या हिन कखनि सां मुंहिंजी मोहबत ई आहे। ऐं सदाईं जेके असांजा ही प्रोग्राम ऐं महबतूं मेला मच कचहरियूं पट कचहरियूं फुट कचहरियूं ही सभु जेके आहिनि से मचंदियूं रहनि थियूं हिते मूं वटि हर साल, पर हर महीने ऐं घणो करे त हल्का फुल्का प्रोग्राम जेके आहिनि से मूं वटि हर हफ़्ते ई आहिनि। ऐं पंहिंजी हिन धरती सां, धरती चैनल सां ऐं सिंध वासियुनि सां मुंहिंजी मोहबत आहे ऐं इनशा अल्लाह ताला ती तोड़ निभाए नींदासीं। ऐं पंहिंजी धरती जा जेका ही मोहबत आहे मुंहिंजी, सा इहा मुंहिंजे रत ऐं खून में शामिलु आहे। हीअ जेको मशग़िलो आहे ऐं इहा मुंहिंजी मोहबत आहे। एतिरो हिकिड़ो इश्क़ हूंदो आहे, ॿी मोहबत हूंदी आहे, टियों जुनून हूंदो आहे। त मूंखे पंहिंजी धरती लाइ हीअ हिकिड़ो जुनून आहे। ऐं पंहिंजे चैनल जेके आहिनि धरती आहे या सिंध आहे, महिराण आहे या KTN आहे, सभिनी सां मुंहिंजो हीअ अल्हम्दुलिल्लाह मोहबतूं आहिनि ऐं इहे मोहबतूं रहंदियूं। ख़ुदा कंदो थी मेला जेके आहिनि से सदाईं मचंदा रहंदा, मचनि पिया था। ऐं सिंध वासियुनि खे ॾिसूं पिया, अजरक टोपी जा प्रोग्राम आहिनि, इहे सभु जेके आहिनि इहे असांखे वणनि था। या दरिया में गुल उछलणु, इहा वॾी हिकिड़ी तमामु मोहबत जी निशानी आहे। ऐं असीं थोराइता आहियूं उन्हनि दोस्तनि सां जिन असांखे ही सलीक़ो अता कयो आहे। तव्हां जहिड़नि इंसाननि ऐं जेके बि असांजा चैनल ही सलीक़ो जेको असांखे अता कयो अथनि, त उन्हनि जी महिरबानी आहे। हीअ हिकिड़ो गस आहे जेको पंहिंजी धरती ते असीं मोहबत जो ई वठी ऐं हलूं पिया ऐं हलूं था। इनशा अल्लाह ताला इहा रुग़बत असांजी धरती सां रहंदी। ऐं आउं इहो पैगाम ॾींदुसि सिंधियुनि भाउरनि खे त ख़ुदा पंहिंजे बचनि खे तालीम ॾियारीनि, तालीम जहिड़ो ॿियो को ज़ेवर कोन्हे। साईं जीअं त धरती TV जा असीं बेहद मशहूरु आहियूं, ख़ासि करे धरती TV जी पूरी टीम, पर ख़ासि करे साईं अज़हर सुहाग साहब जन जा, जेके हर साल जीअं ही सकाफ़ती ईद जेका असांजी सिंधी सकाफ़त खे भेटा पेशा कंदा आहियूं, पंहिंजी धरती जी क़दीम जेका तहज़ीब आहे उनखे असीं भेटा पेश कंदा आहियूं। अॼु हिते खोड़ सारा सुघड़ आया आहिनि, खोड़ सारा वैरागी आया आहिनि, खोड़ सारा अलॻे नवाज़ आया आहिनि। ऐं ही सकाफ़ती रंग जेको धरती TV जे सॾ में सॾ ॾींदे असां ही प्रोग्राम रखियो आहे। ऐं असीं हिकु भेरो ॿीहर सलाम था पेश कयूं धरती TV ऐं उनजी पूरी टीम खे, जंहिं असांजी हज़ार साल पुराणी तहज़ीब खे उजागर करण जे लाइ हिकिड़ो बहितरीनु क़दम खयो आहे। उन ते असीं बेहद मशहूरु आहियूं धरती TV जा। रहमान रहीम तहरीर ऐं तक़रीर उनजी ता सदके दिलियूं दुश्मननि जूं को ॾारे त मञिबो, विझी साह लफ़्ज़नि में मेहर फ़क़ीर मुअल जोश जज़्बा जियारे त मञिबो। असांजी जेका ही सिंधी तहज़ीब, सिंधी सकाफ़त, सिंधी कल्चर पंहिंजो जेको आहे सो असां 6 डिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जीअं इस्लाम में आहे ख़ुशियूं मल्हाई वेंदी आहे, त असां ही पंहिंजो सकाफ़ती ॾिहाड़ो ईअं ई ख़ुशी सां ईद नुमा ई मल्हाईंदासीं ऐं दुनिया खे बि ॿुधाईंदासीं त असांजी तहज़ीब, असांजी सकाफ़त, असांजो कल्चर केॾो न वसी आहे। ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे चवंदुसि ख़ुदा पंहिंजी तहज़ीब खे सुञाणियो, पंहिंजी सकाफ़त खे सुञाणियो, पंहिंजे कल्चर ॾांहुं अचो, ताकी ईअं न थिए जो तारीख़ लिखे त भई सिंध में का सकाफ़त हुई या सिंध जो बि को कल्चर हो। सो इन करे असां तमामु बहितरीनु नमूने सां ई सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाईंदासीं। वॾी महिरबानी बुगियो जनरल सेक्रेटरी सलावा सिंध। असांखे अल्लाह एतिरो क़ुर्ब ऐं महिरबानियूं कयूं आहिनि जो हर मिंट कलाक पहर ॾींहुं महीनो साल पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे ॿोलीअ सां गुज़रे थो। छो त सुघड़नि जो टोल ई अहिड़ो आहे जो हर वक़्तु हू पंहिंजे ॿोलीअ जी, पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे सकाफ़त जी ॻाल्हि कंदा आहिनि। असां ते किरोड़ कुर्ब आहिनि आला साईं जा जो इन शइ सां वाॻियल आहियूं। अॼु हीउ जेको सकाफ़त जो ॾिहाड़ो चैनल पंहिंजे उरूज ते मल्हाए रहिया आहिनि, उन्हनि में धरती नालो ई अहिड़ो आहे जो दिलि करे थी त उन धरतीअ तां खोड़ किरोड़े क़ुर्बान थी विया। पर जेकर आऊं बि पंहिंजी जिंद घोरे छॾियां त को वॾो माण्हू कोन्हे। चंद सिटूं मुंहिंजे साम्हूं हुयूं त धरतीअ खे मुंहिंजी आहे जिंद परती, धरतीअ खे मुंहिंजी आहे जिंद परती, हिन चैनल आहे मुंहिंजी दिलि वरिती, मनठार माण्हू भलो अज़हर सुहाग, मिड़ई माफ़ु कजो जे हुजे का मुंहिंजी ग़लती इंसान खां थी सघे थी। ऐं ज़रूरु यादि रखंदुसि त हीउ धरती चैनल पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं साईं
सुहाग साहब बाक़ाइदे निभा कयो आहे। जस आहे काज़ियमनि जे रिपोर्टरनि खे जिन अॼु हिन फ़क़ीर हाजी मियांदाद सैलानी जे अङण ते पंहिंजे सकाफ़त जे ॾिहाड़े मल्हाइण जे लाइ वक़्तु कढियो, टाइम ॾिनो। ऐं संदन खे लख लख मुबारकूं ॾियां। संदन थोरा थोरा मथोरा मूं ते मारवाड़नि जा हक़ मौजूद। मां वरिष्ठ स्टाफ खां शाइर क़ादिर फ़क़ीर साईं सां तमामु बेहद घणो मोहबत आहे। सूफ़ी बुज़ुर्ग असांजो पहिरीं प्यारो दोस्त जंहिं सिंध जे सकाफ़त खे सहेड़ियो आहे ऐं क़दीम पुराणे ज़माने जो तहज़ीब उहा रवायत उहे जेके असुली चकियूं टोया झंड इहे सभु कुझु मंज़रूं हिन में आहिनि। अलाह साईं हिन खे खिज़री हयाती ॾे। इन लाइ आउं सिंध जी धरती लाइ एतिरा ई बस हिटूं चवंदुसि, सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग छाल जीअनि, गलपट ॻाढ़ा गभरू लोहा लिंग संदन, ॾंद त ॾाढ़ू दाणा कजला नेण कुहन, सिंधिन सबा झन सूंह वधाई सिंध जी, जीअं सिंध राहू। जीअं त हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं असांखे हिन ते फ़ुकुर आहे ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे हिन ॾींहंनि मल्हाइण ते। ईद खां बि वधीक असांखे हीअ ख़ुशी थींदी आहे त जीअं घुरियम जेई सेई सजण आया, भॻो मन सॼो थियो, गच गंझा ॿेई, पीड़ परे पेई, अचण सां अजीब जे। हीअ जेके मोहबती माण्हू मिड़नि था, असांखे ख़ुशी आहे हिन धरतीअ जे। ऐं सिर ॾियण वारा आहियूं, ईअं न आहियूं। हिन धरती पंहिंजी आहे ऐं अलाह साईं ख़ैरु कंदो। हीअ मेला मचंदा रहनि, असांखे ख़ुशियूं थींदियूं। सुखड़ गोराम जतोई ऐं जीअं त हीअ सखाफ़त जो ॾिहाड़े जे हिसाब सां मल्हाए पियो वञे त हीअ सखाफ़त असांजो सिंध पुराणी सखाफ़त आहे जंहिंमें टोपीअ जरक असांजो शान आहे। ऐं अहिड़े हिसाब सां साईं फ़क़ीर सूफ़ी मियांदाद मेलो मचायो आहे। इंशा ताला ॿिया बि सुखड़ तव्हांखे ॿुधाईंदा त कमु आहे कमु वटां, न त न आहे केरु कंहिंजो, दिलि ॾियणु दिलि वठणु, वरी इहो बि न आहे कमु संहिंजो, पोइ गोराम ईअं पराव पंहिंजो कॾहिं थींदो। साईं सकाफ़ती प्रोग्राम जेको 12 महीने मल्हाईंदा आहियूं, हीअ तव्हां कुर्बान हुआ धरती वारनि जा बि जेके असां वटि आया आहियो, तंहिंजे लाइ त हाणे अॼु अलाह जी महबती में अहिड़ी आहे, सालनि खां सजणनि लाइ सिकियो पे साह विया, विचूर वढ़ियनि जाओ आसूदो थियो अरवाह, गुंदर गम गुनाह अॼु विया गॾिजाउनि सां गुलज़ार चए। सुगड़ साईं बख़्श वलद गुलाम हुसैन रिंद। जीअं त आउं हाजी मियांदाद चांडियो तमामु काफ़ी वक़्तु क़दीम दौर खां वठी हीउ जेको सकाफ़ती मेलो रचाईंदो थो अचे, इन खे आउं भलीकार थो चाहियां ऐं धरती टीम खे बि भलीकार थो चाहियां। अहिड़ा मेला सदा ला असांजी इहा ई दिलि चवंदी आहे त क़ाइमु दाइमु रहनि। ऐं नालो मुंहिंजो ग़ुलाम हुसैन रिंद सुगड़। घणे वक़्त खां वठी असां हिते सदाईं नौकरी ॾींदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं। हर चैनल हिन जॻह ते ईंदो आहे। हाजी मियांदाद सैलानी खे लख लख मुबारकूं हुजनि जो अहिड़ो मेलो को मचाइणु अॼोके दौर में तमामु ॾुखियो आहे, पर इहो ई वाहिद माण्हू आहे जेको सभु दोस्त घुराए पंहिंजा प्रोग्राम पूरा थो कराए। ऐं असां बि हिन जॻह ते ड्यूटी ॾियण वारा माण्हू आहियूं, सदाईं जे लाइ ईंदा आहियूं दिलि जे हुज़ूर सां। जहिड़ो असांजो हाल हूंदो आहे, बैत हर ॻाल्हि हर फन पढ़ंदा आहियूं। अलाह संदन खे ईमान ॾींदो ऐं हे कचहरियूं सदाईं क़ाइमु हुजूं। बिस्मिल्लाह। सैलानी पर हर साल जीअं हिते सकाफ़ती हिकिड़ो मेलो रचायो वियो आहे, उन वाले सां जेके सुघड़ हुआ सूफ़ी फ़नकार हुआ, जेके ॿिया आयल महिमान हुननि खां तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि सिंध जे बारे में जेके हुननि वीचार वञा उहे तव्हां ॿुधा। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़ काज़ी अमन।